सुहिणी यादि बाग़ वियासीं। दरवाजे ते बेल वॼी। जेसिका जे लेखे वापसि आयुष आयो आहे। तकिड़ो डुकी करे उनखे गुस्से मां कुझु ॻाल्हाए इन खां अॻु में दरवाजे ते इन जो भाउ जेसिका सिधो चयो, अरे भाउ तूं? साम्हूं जवाबु आयो त तूं कंहिंजो पई इंतज़ारु करीं? अरे कुझु न भाउ, बसि। अंदरि आयो। अंदरि वेही करे सभु उन खां हाले हवाली थियो ऐं उन बि ईअं चयो, जेको आयुष चए थो उहो बिल्कुलु सही आहे। ठीकु आहे, हाणे सभु भुलिजी वञ, जेको थींदो सभु कुझु सुठे लाइ थींदो। इन ते जेसिका खे आथत मिलियो। इन आयशा खे फ़ोन करे इन्विटेशन ॾिनो ऐं आयशा सां थोरी हाली हवाली बि थी। उनखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई। सॼी ॻाल्हि सम्झण खां पोइ उनखे ईअं थियो, भॻवान करे ही ॿई मिली वञनि त सुठो। बसि एतिरी दुआ कई। ॾींहुं बीतजो, सुबुह थियो, पार्टीअ जो टाइम आयो। वक़्त अनुसार सभु बर्थडे जी पार्टीअ में गॾु थिया। गॾु थियण ते हिक ॿिए सां मिलिया। सभु कुझु केक कटिंग पार्टी चालू थी। डांस, गाना, सभु कुझु जीअं बर्थडे में हूंदो आहे ईअं हलंदो रहियो। अचानक सां अमन जो फ्रेंड अमन सां साम्हूं मिलण आयो। उन आयशा सां ॻाल्हाईंदे हिनखे ॾिठो। आयशा पंहिंजे लेखे थोरो साइड थी वई। अमन पंहिंजे दोस्त सां ॻाल्हाइण लॻो। अमन उनखे चयो, ही केरु हुई? अमन चयो, बसि पार्टी में इनवाइटेड आहे। उन एतिरो मस चयो ऐं इन दोस्त चयो इन जी सगाई टुटी आहे ऐं इन जे मथां ॾाढा इल्ज़ाम लॻाइनि। सचा कूड़ा मूंखे कुझु बि ख़बर कान्हे को। मुंहिंजे ख़्याल खां तूं इनखे सुञाणींदो हूंदे, इन करे तोखां पुछो। बसि इन एतिरो चयो ऐं अमन जे हथ मां गिलास किरी पियो। अमन खे सभु कुझु धुंधलो धुंधलो सम्झ में अचण लॻो, या हुन पंहिंजे मग़ज़ खे थोरो वधीक तकलीफ़ ॾेई सम्झण जी कोशिश कई। थोरी झट ख़ामोशी सां उते वेठो ऐं जेसिका खे चयो, जेसिका 5 मिंट साइड खां अच, मूंखे तोखां कमु आहे। जेसिका हा चई। जेसिका इन सां गॾु साइड खां अचे ॻाल्हाइण मस त उते के हिनखे वापसि सॾु कयो। आयुष उनखे घुराए वरितो। आयुष पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां उनखे मिलाइण पियो चाहे। ज़ाहिर सी बात आहे, जेसिका पहिरां होॾे वेंदी। अमन ज़्यादा कुझु उलझन में न पवंदे आयशा खे साइड खां टेबल ते वेठल ॾिठो। गुमसुम सी उनजे हथ में जूस जो गिलास हुयो, पर उहो पीए कान पई। अमन इन ॻाल्हि जो मौक़ो ॾिसी करे उनजे टेबल ते वञी पासे में वेठो ऐं उन खां हाली हवाली थियण लॻो। आयशा ॿुधे घटि पई, गुमसुम वधीक, सवाल जवाब ॾे पई, पर उनजी आत्मा किथे, दिमाग़ किथे, कुझु हुनखे ख़बर कान पई पए। अमन बि सम्झो हीअ अॼु तकलीफ़ में आहे। अखियूं मथे करे हूअ जवाबु कुझु बि कान पई ॾे। सिधो अमन चयो, आयशा ही सभु छा आहे तुंहिंजे लाइ जेको ॿाहिरि ॻाल्हि हले पई? आयशा बिल्कुलु सम्झी वई कि ही छा थो पुछणु चाहे। इन अखियूं मथे कयूं ऐं अमन ॾे निहारियो। अमन जीअं ई उन जूं अखियूं ॾिठियूं, उन जे अखियुनि में पाणी हुयो। चवंदा आहिनि न, लुड़का आत्मा जे अंदरि वधीक, अखियुनि में थोरा घटि। सचमुच आयशा जी बि हींअर इहा ई कंडीशन हुई। ख़ुशीअ जो माहौल हो, पर हिन जो दिलि ॾाढो रोए पियो। अमन कुझु बि पुछे इन खां अॻु में आयशा उतां उथण जी कोशिश पई करे।
अमन उन जो हथ पकड़े चयो, प्लीज़ आयशा, मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे, ही सभु छा आहे, प्लीज़ ॿुधाए। आयशा बि सम्झो मां हिन मुश्किल खां भॼी कान सघंदमि। अॼु हिक खे जवाबु ॾियणो आहे, सुभाणे ॿियनि खे जवाबु ॾियणो पवंदो। त हीअ मुंहिंजी हक़ीक़त आहे। इन हक़ीक़त खे स्वीकारे करे सिधो चयो, हा अमन, छा पुछिणो आहे, चओ। अमन सिधो चयो, ॻाल्हि कहिड़ी आहे, प्रॉब्लम वॾी आहे छा? आयशा कंध झुकाए अखियुनि मां पाणी निकितो ऐं अमन खे पूरी हक़ीक़त ॿुधाई। अमन थोरनि ई लफ़्ज़नि में जवाबु ॾिनो, आयशा, त हेतिरनि ॾींहंनि खां तूं इन प्रॉब्लम खे फेस करे रही हुई, तुंहिंजा मम्मी पप्पा बि न हुया, त तूं एतिरी अकेली थियण खां पोइ मां तोखां उन ॾींहुं पुछियो त बि तूं जवाबु छो न ॾिनो? शायदि मां तुंहिंजे लाइ अनजान हुयमि। आयशा कंदुलो ॾे हा चयो। अमन जे दिलि में हिकु अजीब सी कश्मकश थिए पई। आयशा जहिड़ी छोकिरीअ सां ईअं कीअं थो थी सघे? बसि इहे सुवाल अंदर ई अंदर घुटजनि पिया। आयशा जो रोइण रुकजे ई कान पियो। अमन उन जे हथ मां गिलास वठी हथ पकड़े सिधो चयो, आयशा, जेको थियणो हुयो थी वियो। अंकल आंटी कीअं आहिनि? आयशा चयो, अंकल आंटी अॼु ॾाढा डिस्टर्ब आहे। बसि एतिरो चयो, अमन सम्झी वियो। अमन खे मथां जेसिका सॾु करणु आई। जेसिका आयशा जे अखियुनि में पाणी ॾिठो ऐं सम्झी वई। अमन खे सिधो चयो, अमन, मूंखे 5 मिंट आयशा सां ॻाल्हाइणो आहे, प्लीज़। अमन सम्झी वियो ऐं हली वियो। सिधो हुन आयशा खां पुछियो, जेसिका, छा थियो? जेसिका थोरनि ई लफ़्ज़नि में ॿुधायो कि मूंसां थोरो हीअं थियो आहे, रोकी जा पप्पा मूंखे बदनाम करे रहिया आहिनि, मम्मी पप्पा उन टेंशन में आहिनि। इहा ख़बर अमन खे पइजी वई ऐं अमन उन सवालनि जो जवाबु वरितो। बसि ॿियो कुझु बि न। जेसिका सम्झी वई ऐं उनखे बाक़ी पाए आश्वासन ॾियण लॻी, आयशा, सभु ठीकु थी वेंदो, प्लीज़ हिम्मत रख। दुख जी घड़ी आई आहे त सुख जी घड़ी बि ईंदी। तूं छो नथी सम्झी? जेको थियणो हूंदो उहो त थी वियो, हाणे छा? बसि एतिरो चयो ऐं हुनखे हथ सां पकड़े करे डांस पार्टी में वठी वई। उन डांस पार्टी में नचंदे नचंदे अचानक आयशा कंहिंसां टकराइजी वई। कंहिंसां टकराइजी, इहो पाण अॻिले एपिसोड में जल्दी ॿुधंदासीं।